नाज़रीन वाक़िया कंदासीं वॾे वसीअ जे ज़राअत बाबति सलाहकार मंसूर वसां जी सदारत हेठि सिंध जे फर्टिलाइज़र कंपनियुनि ऐं डीलर्स जो अहम इजलास थियो आहे। इजलास में ज़राअत वारे सेक्रेटरी डीजी ज़राअत सिंध जा समूरा डायरेक्टर ऐं ॿिनि अमलदारनि शिरकत कई आहे। इजलास दौरान सिंध में भाउ जी खोट बाबति गौर वीचार कयो वियो। मंजूर हुसैन वसार चयो त सिंध खे पंहिंजे हिसे जी यूरिया भाउ जी कोटा ते मिले थी। सिंध जे हारियुनि खे वक्त सिर ज़री भांड मिलणु घुरिजे। मंजूर वसार चयो त हिकु ज़िले जी कोटा ॿिए ज़िले खे न मिलणु घुरिजे। डीलर्स जूं जेकी कोताहियूं आहिनि उहे ख़तमु थियणु घुरिजनि। वॾे वसीअ जे ज़राअत बाबति सलाहकार मंसूर वसां जी सदारत हेठि सिंध जे फर्टिलाइज़र कंपनियुनि ऐं डीलर्स जो अहम इजलास थियो आहे। इजलास में ज़राअत वारे सेक्रेटरी डीजी ज़राअत सिंध जा समूरा डायरेक्टर ऐं ॿिनि अमलदारनि शिरकत कई। इजलास दौरान सिंध में भाउ जी खोट बाबति गौर वीचार कयो वियो। मंजूर हुसैन वसार चयो त सिंध खे पंहिंजे हिसे जी यूरिया भाउ जी कोटा ते मिले थी। सिंध जे हारियुनि खे वक्त सिर ज़री भांड मिलणु घुरिजे। मंजूर वसार चयो त हिकु ज़िले जी कोटा ॿिए ज़िले खे न मिलणु घुरिजे। डीलर्स जूं जेकी कोताहियूं आहिनि उहे ख़तमु थियणु घुरिजनि। मंजूर हुसैन वसार चयो त सिंध खे पंहिंजे हिसे जी यूरिया भाउ जी कोटा नथी मिले। सिंध जे हारियुनि खे वक्त सिर ज़री भांड मिलणु घुरिजे। मंजूर वसार चयो त हिकु ज़िले जी कोटा ॿिए ज़िले खे न मिलणु घुरिजे। डीलर्स जूं जेकी कोताहियूं आहिनि उहे ख़तमु थियणु घुरिजनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। वॾे वसीअ जे ज़राअत बाबति सलाहकार मंसूर वसां जी सदारत हेठि सिंध जे फर्टिलाइज़र कंपनियुनि ऐं डीलर्स जो अहम इजलास थियो आहे। इजलास में ज़राअत वारे सेक्रेटरी डीजी ज़राअत सिंध जा समूरा डायरेक्टर ऐं ॿिनि अमलदारनि शिरकत कई आहे।